जो कम जो को रियल कम जो को वो मुकम्मल करायो। हिंदुस्तान जे रण कच्छ हाणोके पंजाब जे मुल्तान ऐं बलोचिस्तान जे सिब्बी ऐं लक बुढ़ाखान ताईं सिंध वसी हुई ऐं उन ज़माने में सिंध मुल्क ते बादशाहत कंदड़ याम निज़ामुद्दीन उर्फ याम निंदे जे 40 सालनि जी हाकिमियत वारे अरसे में हिंदुस्तान, ईरान ऐं अफगानिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे धारियनि कुवतनि खे सिंध ते हमले ऐं कब्ज़ो करण जी जुरत नसीब न थी, जंहिंजो वॾो क्रेडिट शहीद दुल दरिया ख़ान खे वञे थो। तारीख़ी हवालनि मूजिब याम निज़ामुद्दीन जे दौर में हिक भेरे शाह बेग अरगून जे भाउ जे अॻुवानी में दुश्मन फौजूं बलोचिस्तान वारे इलाइक़े खां हमलो करे मस सिंध में दाख़िल थियूं त याम निज़ामुद्दीन जे हुकुम ते सिंध जे सुपर सालार शहीद दुल दरिया ख़ान लश्कर साण करे बलोचिस्तान जे सिब्बी वटि साणनि मुक़ाबिलो करे दुश्मन फौज खे शिकस्त ॾिनी, जंहिं दौरान शाह बेग अरगून जो भाउ शाह मोहम्मद बि मारिजी वियो, जंहिंखां पोइ कंहिं बि धारे खे सिंध ते मेरी अख सां ॾिसण जी जुरत बि न थी। अरगूननि ऐं तरखाननि गॾिजी जेको सो हिते हमलो कयो शाह बेग अरगून जे अॻुवाणी में, पर उन खां अॻु में बि शाह बेग अरगून जो हिकिड़ो भाउ हो शाह मोहम्मद, उन जॾहिं सिब्बीअ वटां लकबुला खान खां सिंध ते हमलो कयो, छाकाणि त तॾहिं सिंध जूं सरहदूं वसी हुयूं, तॾहिं जेको सिब्बी वारो इलाइक़ो उहो बि सिंध में हो। दुल दरिया ख़ान याम निज़ामुद्दीन जे हुकुम ते उन जे सलाह ते हितां जेको सो निकितो पंहिंजे फौजनि सां, न त उहो पंधु ॾाढो ॾुखियो आहे, ॾुखिया ॾाढा कशाला कटणा पवनि था। जॾहिं उते पहुतो न फ़क़ति उते वञी उनखे उन सां जंग करे उनखे भॼाए कजाईं, पर शाह मोहम्मद जेको शाह बेग अरगून जो भाउ हो उहो उते क़तल थी वियो ऐं हुन जी फौजूं भॼी वयूं। शहीद दुल दरिया ख़ान जी सुपर सालारी ऐं वज़ीर आज़म हुजण दौरान सिंध उन वक़्तु तारीख़ी तरक़ी कई, जंहिंजा मिसाल माज़ी में नथा मिलनि। इक़्तिसादी मुआशी तौर ते सिंध खे हिकु सोनेरी तरक़ी जो बाब मिलियो। शहीद दुल दरिया ख़ान बुनियादी तौर ते ज़री तरक़ी खे वधीक अहमियत ॾींदड़ हो। याम निज़ामुद्दीन जे दौर में ई जॾहिं सिंधु दरिया पंहिंजो रुख़ बदिलायो त सिंध जे उतरे ऐं लाड़ वारनि हिसनि में पाणी जो मसइलो साम्हूं आयो, जंहिंखे मद्देनज़र रखंदे शहीद दुल दरिया ख़ान उन ज़माने में नहरी आपाशी जो निज़ाम मुतारफ़ करायो ऐं दादू वारे पासे खां सोरा वाह ऐं लाड़ वारे पासे खां खान वाह यानी ॿ वॾा वाह खोटराया ऐं ज़री ज़मीननि खे बंजर बणजण खां बचाइण लाइ बहितरीन हिकमत अमली इख्तियार कई। ख़ासि तौर ते उन जे दौर में हिन ज़री इस्लाह तमामु घणियूं आंदियूं, इक़्तिसादी तौर ते इलाही माहिर रहियो ऐं सिंध में जेके खूह खोटिया समाज दौर में जेके पाणी जी खोट थी वई, उन खां पोइ खूह खोटण जो जेको रवाज हो इहो जेको अकिल हो, इहो जेको दानिशमंदी हुई उहा बि दुल दरिया ख़ान जी हुई। सिंध जी तरक़ी हवाले सां पोइ हुनजा केतिरा ई कारनामा आहिनि, छाकाणि त हुन जेके ज़रई सुधारा आंदा उहो